इस्लाम कोट में इंडस अस्पताल जी नई ठहंदड़ इमारत के बाहि लगी वही काठ सड़न लगो है। अस्पताल जो सिक्योरिटी इंचार्ज माखी लाहे रहो तो जै सबब बाहि लगी। फायर ब्रिगेड अमलो बाहि ते ज़ाब्तो आणण में मसरूफ़ है। अस्पताल जो कम मुतासिर थी रहो है। इस्लाम कोट में इंडस अस्पताल जी नई ठहंदड़ इमारत के बाहि लगी वही काठ सड़न लगो है। अस्पताल जो सिक्योरिटी इंचार्ज माखी लाहे रहो जै सबब बाहि लगी। फायर ब्रिगेड अमलो बाहि ते ज़ाब्तो आणण में मसरूफ़ है। अस्पताल जो कम मुतासिर थी रहो है। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर फ़कीर बशीर अहमद खां। जी फ़कीर बशीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। इस्लाम कोट जे मेमण तड़ में जेका वाक़िआ इंडस अस्पताल है जेका थर फाउंडेशन जे ज़हर तमीर हलंदड़ है उनके जी जेका तमीराती बिल्डिंग है उनके ओचितो बाहि लगी वई जंहिंजे नतीजे में जेका तमीराती जेका इस्तेमाल थींदड़ काठी हुई कम में उहा सड़ी रख थी वई है। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अधु कलाक ताईं बाहि जारी रही। हेसि ताईं फायर ब्रिगेड अमलो तोड़े जो थर फाउंडेशन इंतज़ामिया न पई थी जंहिंजे करे अंदर लगल जेका समूरी काठी आहे उहा सड़ी वई। ज़रिया ॿुधाइनि पिया त उन अस्पताल जे अंदरि जेका सिक्योरिटी इंचार्ज आहे उन जेका माखी लाइ जी कोशिशि कई हुई तंहिंजे करे जेका उहा बाहि लॻी। यादि रहे त इहो जेका बाहि हुई अॼु मौज़ाती तौर ते जेका आहे अस्पताल जे अंदरि आचुर जो ॾींहुं हुजण जे करे वधीक जेका मरीज़नि जी ॿाहिरि रश हूंदी आहे उहा न हुजण जे करे जानी नुक़सानु आहे उहा नाहे थी सघो। हिन वक़्तु ताईं जेका आहे उहा बाहि ते ज़ब्तो आंदो वियो आहे। जेका मिठी म्यूनिसिपल कमेटी जी फायर ब्रिगेड अमलो इस्लाम कोट ऐं थर फाउंडेशन इहा गॾिजी करे फायर ब्रिगेड अमले जेका उहा बाहि ते ज़ब्तो आणे छॾियो आहे। जी ठीक है, मुंहिंजी महिरबानी फ़कीर बशीर अपडेट करण जे लाइ।